हिकिड़े ॾींहुं घोड़ो बीमार थी पियो ऐं घोड़े जो मालिक डॉक्टर खे वठी आयो। डॉक्टर घोड़े खे ॾिसी कुझु दवाऊं लिखियूं ऐं घोड़े जे मालिक खे चयईं त जेकॾहिं घोड़ो 10 ॾींहंनि में ठीकु थिए थो त ठीकु आहे, न त मारे छॾिजांसि। इहो सभु कुझु घोड़े सां गॾु बीठल ॿकर बि ॿुधी रहियो हो ऐं घोड़ो बि ॿुधी रहियो हो। ऐं एतिरे क़दुरु डॉक्टर जेकी दवाऊं लिखियूं उहो घोड़े जो मालिक वठी आयो ऐं घोड़े खे खाराइण शुरू कयईं। रोज़ घोड़े खे दवा खाराईंदो हो ऐं जॾहिं मालिक वापसि थींदो हो त घोड़े जे पाड़ में बीठल ॿकर घोड़े खे चवंदो हो त घोड़ा हिमत कर ऐं पंहिंजे पेरनि ते बीह, न त हिकिड़े ॾींहुं मारिजी वेंदी। हलंदे हलंदे ॿकर जो ईअं चवणु घोड़े जो रोज़ जे बुनियाद ते दवा खाइण ऐं पाण खे नाचाक साबित करणु हुनजी रूटीन हुई। 9 ॾींहं गुज़री विया, आख़िरी 10 ॾींहं बचियो त हिनखे मालिक चए त यार 9 ॾींहं दवा खाराईंदीमांसि, को असर ई न पियो आहे, हाणे सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे, अगरि सुभाणे ठीकु न थियो त हिनखे मारणो ई पवंदो, डॉक्टर चई वियो आहे। ऐं पोइ ॿकर चयो घोड़े खे त यार ईअं न कर, हिमत कर, पंहिंजे पेरनि ते बीह, न त फुज़ूल मुफ़्त में मारिजी वेंदे। ऐं पोइ नेठि घोड़े खे बि कावड़ आई ऐं हिमत कयईं, पंहिंजे पेरनि ते उथी बीठो त जंहिं महिल मालिक हुनखे मोटीअ जी ॾिसण लॻो ऐं ॾिठईं त घोड़ो पंहिंजे पेरनि ते बीठो आहे त ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त यार शुकुर आहे मुंहिंजो हेॾो जेको आहे 10 लखनि जो घोड़ो बची वियो। त दोस्तो, मुंहिंजी अॼु जी हिन कहाणीअ जो मतिलबु, हिन कहाणीअ जी माना इहा आई त जेसिताईं तव्हां पंहिंजे पेरनि ते नथा बीहो तेसिताईं तव्हांखे हीअ दुनिया हरगिज़ क़बूल न कंदी ऐं मुफ़्त में मारिजी वेंदव। उन लाइ राति ॾींहुं महिनत कयो ऐं पंहिंजो पाण खे पंहिंजे पेरनि ते बीहारण जे क़ाबिल बणायो, जीअं तव्हांखे हितां जो समाज ऐं हीअ दुनिया एक्सेप्ट करे। ईअं न त हुन बीमार घोड़े वांगुरु सुते सुते मुफ़्त में मारिजी वञो ऐं पोइ वरी जेको आहे पछतायो। सो हिन सम्झाणीअ ते पंहिंजो होस्ट उशाक जामड़ो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। वरी कंहिं नए वीडियो सां गॾु, वरी कंहिं नई स्टोरी सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।